माहवार मैगज़ीन, हमसरी हैदराबाद। शुमारो मार्च 2021। एडिटोरियल। इमदाद एक हसास शायर। आवाज साकिब अबड़ो। इमदाद हुसैनी जंहिं पाण खे रोल जो ख़िताब ॾिनो, पर संदसि ज़िंदगीअ ते नज़र थी विझिजे त लॻे थो त हू हिकु रोल त आहे, पर संदसि रोलाकियूं ज़हनी, तसवुराती ऐं आशिकाणियूं आहिनि। शाइर जेसिताईं पंहिंजनि सोचुनि, तसवुरनि ऐं मुहबतुनि में रोलाक न थींदो त हू शाइर ई न थी सघंदो। पाण ॿोलीअ जो ॼाणू हिकु तइलीमदान ऐं कुल वक़्ती शाइर जेको 60 सालनि खां अणविर्च थी लिखंदो अचे। संदसि इहा सचाई ऐं गर्म जोशी असांजे ॿियनि बि केतिरनि ई शाइरनि ऐं लेखकनि खे गरमाए थी। संदसि शाइरीअ खे पढ़ंदे खेसि रुॻो शाइर न, पर हिकु हसास शाइर चई सघिजे थो, छो त संदसि हर शहर जे पुठियां हिकु पुख़्ती ऐं तमीरी सोच, समाज जे मथां नज़र, सिंध जी उथल पुथल ऐं माण्हुनि जी ग़ुर्बत ऐं बेवसीअ ते उकाबी अखियूं खुतल नज़र अचनि थियूं। असांजी ख़ुशकिस्मती आहे जो इमदाद हुसैनी असां में जन्मियो ऐं असांजे विच में मौजूदु आहे। संदसि शाइरीअ में हर सिन्फ़ शामिल आहे। पाण ग़ज़ल, गीत, नज़्म, बैत, लाॾा, टेड़ू ऐं वायूं लिखियूं आहिनि। संदसि लाज़वाल शाइरी जंहिंमें धरतीअ जो इश्क़, माण्हुनि जी तकलीफ़ुनि जो अहसास ऐं समाजी मसइलनि ते हमेशह नज़र रही आहे। ईअं थो लॻे त हू शाइरीअ जी कैमरा खणी बीठो आहे ऐं दिलि जे हर जज़्बे खे ऐं मुआशिरे जे हर सीन खे शाइरीअ जी अखि सां कैप्चर करे उन्हनि जूं तस्वीरूं लिखी रहियो आहे। संदसि मशहूर शाइरी मजमूआ जेके सिंध जे हर उन घर में मौजूदु आहिनि जेके शाइरीअ सां लगाव रखनि था, जिन में इमदाद आहे रोल, हवा जे साम्हूं, किरणे जहिड़ो पल, हूअ, धूप किरण शामिल आहिनि। इमदाद पंहिंजी शाइरीअ में किथे बि पाण खे महदूद करण जी कोशिश नाहे कई ऐं हुन पंहिंजनि ख़्यालनि खे आज़ाद परवाज़ करण जी भरपूर इजाज़त ॾिनी आहे ऐं जीअं बि जेको बि ख़्याल वटिसि आयो आहे उनखे उन ई फॉर्मेट में कैप्चर कयो आहे। तंहिं करे संदसि शाइरीअ में मसनूइयत वारो अंसर नज़र नथो अचे। हू सिट लिखण खां पोइ ॿी सिट बि गैर मसनूई तरीक़े सां लिखी नाहे सघियो। इन लाइ बि हिन महीननि ऐं सालनि जो इंतज़ारु कयो। इमदाद जी शाइरीअ जी सूंहं संदसि आम फ़हम अंदाज़ ऐं सलूड़ी सिंधी ॿोली आहे। उन ॿोलीअ जो हर उहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे जेको शायदि आम तौर ते माण्हुनि जे ख़्यालनि में मतरूक थी वियल आहे। उन सिंधी ॿोलीअ खे जीआरण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। शाइर, अदीब, फ़नकार, दानिश्वर इहे सभु क़ौमुनि जी मीरास हूंदा आहिनि। इन्हनि जो ताल्लुक़ न कंहिं मज़हब सां जुड़ियल हूंदो आहे, न ई कंहिं फ़िरक़े सां। पर हिते अफ़सोस सां चवणो थो पवे त असां हर सतह ते विरहायल आहियूं, पोइ छो न उहे अदबी मैदान ई हुजनि। इमदाद हुसैनीअ ते तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं मथिस तहक़ीक़ करण वारा माण्हू हाणे खां ई पंहिंजो कमु शुरू कनि त संदसि ज़िंदगीअ में ई अहिड़नि मुहक़िक़नि खे वधीक रहनुमाई मिली सघे थी ऐं सही ॼाण हासिल थी सघे थी। हिन टेक्नोलॉजीअ वारे दौर में अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त अॼु ॾींहं ताईं असांजे इदारनि पंहिंजे सरमाए खे ऑनलाइन महफ़ूज़ नाहे कयो। असांजो कल्चर डिपार्टमेंट किरोड़े रुपयनि जी बजेट मुख़्तलिफ़ इदारनि खे ॾिए थो, पर उहे कीअं था ख़र्च थियनि उन्हनि जी का बि पुछा ॻाछा न आहे, जंहिंजो ज़िम्मेदार समूरो समाज आहे। सिंधी अदबी बोर्ड ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारनि खे घुर्जे त उहे असांजे शाइरनि, अदीबनि, मुहक़िक़नि ऐं दानिश्वरनि जा किताब ई लाइब्रेरियुनि जे ख़ज़ाने में महफ़ूज़ कनि। असांखे इमदाद हुसैनीअ जे सभिनी किताबनि खे गूगल ते रखण जी ज़रूरत आहे। मुस्तक़बिल में शायदि दुनिया पेपर फ्री थी वञे, इन लाइ को बि वक़्तु मुतयन नथो करे सघिजे, पर दुनिया मुसलसल इन तरफ़ वधी रही आहे। इन करे इन पासे वञण लाइ असांखे प्लानिंग करणी पवंदी ऐं वधि खां वधि किताबनि खे ई लाइब्रेरीज़ में महफ़ूज़ करणो पवंदो। इमदाद हुसैनी न सिर्फ़ु हिकु शाइर ऐं एहसास दिलि रखंदड़ इंसानु आहे, पर उहो हिकु अहिड़ो किरदारु आहे जेको सिन्फ़ नाज़ुक खे हमेशह हिमथाईंदो रहियो आहे, संदनि कम खे साराहींदो रहियो आहे ऐं कॾहिं बि मथिन को इल्ज़ाम नाहे मढ़ियो। जॾहिं का औरत शाइरा पंहिंजी शाइरी वटिसि खणी वई आहे, हुन उनखे पढ़ियो आहे ऐं तमामु मुस्बत नोट लिखी उन जी हिमत अफ़ज़ाई कई आहे। इमदाद हुसैनी पंहिंजी ॼमार जा 81 वरह पूरा करे 82 वरहनि में दाख़िल थी रहियो आहे। सॼी सिंधी क़ौम संदसि जनमॾींहं ते खेसि नेक तमन्नाउनि जा गुल थी अर्पे त शाल सदा सिहतयाब रहे ऐं पंहिंजी सुंदर शाइरीअ सां असांजे ज़हननि जी आबियारी कंदो रहे।
उम्मीद थी कजे त संदसि समूरो अणछपियल कलाम जेको सहर इमदाद तमामु एहतियात सां डॉक्यूमेंट करे सहेड़े रखियो आहे, छपराए पढ़ंदड़ ॾाढो आंदो वेंदो। खेसि जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं।